नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर दींदा आहियूं त जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी 28वीं सालगिरह की मुनासिबत से GM नगर खिपरो में तकरीब कोठाई वही है, जैमें जसकम अगवानन आज़ाद कुंबर, शौकत बुर्दी, अब्दुल गनी कुंबर ऐं ॿियनि शिरकत कई है। इन मौके ते सालगिरह में शरीक अगवान कारकुननि चयो त सनान खान कुरैशी असांजो सरमायो है। इन्हनि चयो त 6 तारीख़ ते जसकम चेयरमैन की अगवानी में बैरिया टाउन इंतजामिया पारां सिंधी वसंदिन डाहिण वारनि अमल खिलाफ तारीख़ी धरणो हयो वेंदो। सिंध क़ौमी महाज के बहादुर चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशी जो 28वीं जन्मदिन मल्हाए रहा आहियूं ऐं असां उन सां मोहब्बत जो इज़हार करे रहा आहियूं ऐं असां इहो मैसेज ॾेई रहा आहियूं त मौजूदा दौर में सिंध अंदर जेके सिंधी माण्हुनि सां मसलो आहे, जेके सिंध जा मसला आहिनि, उन मसले ते जेके बींदड़ आहे उहो शहीद बशीर खान जी ऐं सही मोहतरम सनान खान कुरैशी सिंध के हर मसले ते सिंध से 28 साल की उम्र में नौजवान जेके हुंदा आहिनि उन्हनि जा ॾींहं हुंदा आहिनि त माना हू पंहिंजी अयाशी जी ज़िंदगी गुज़ारंदा आहिनि, पंहिंजी महबूबान सां गॾु भाकरनि में हुंदा आहिनि। पर 28 साल जो नौजवान हिकिड़ो गुलाब जो गुल जियां उन सब पंहिंजूं दिलि जूं हसरतूं छॾे पंहिंजी ग़ुलाम क़ौम जे लाइ रात जे ऊंदाई में 1 खां 2 बजे 3 बजे ताईं रात जे सिंधी माण्हुनि जे ॻोठनि में वञी सिंध जा मसला ॿुधाए ऐं हू सिंध जे हक़नि जे लाइ ईअं ई मैदान में आहे जीअं हुन जो वालिद साहब शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी हो। ऐं असांजो सिंधी क़ौम खे इहो अपील आहे त तव्हां हक़ीक़ी पंहिंजे लीडरनि खे सुञाणो, हक़ीक़ी तव्हांजे अॻुवाणनि खे सुञाणो। हीअ तव्हांजा हक़ीक़ी अॻुवान आहिनि, इहे तव्हांजे लाइ हिननि जे वालिद साहब हिननि जे चाचे जेको रत जो रेज ॾिनो सिंध धरती जी आज़ादी लाइ, ऐं हीअ सनान खान कुरैशी सिंध जी हिकु वॾी उमेद आहे ऐं जेको हीअ पंहिंजे बाबा जी या सिंधी क़ौम सां गॾु कुलो में कुलो मिलाए बीहंदो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी, अवामी न्यूज़ वारनि जी दोस्तनि जी महिरबानी जेके असांजे प्रोग्राम में हमेशह जीअं पंहिंजो प्रोग्राम सम्झी ईंदा आहिनि। असां थोराईंदा आहियूं तव्हां सभिनी दोस्तनि जा, महिरबानी। जीअं त अॼु असांजे महबूब चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशी जो जन्मदिन आहे, इन जे करे असां जेको आहे पंहिंजे हीरो ऐं पंहिंजे महबूबनि खे यादि रखंदे असां जन्मदिन जो हिते जेका प्रोग्राम रखियो वियो उन अंदरि जेके दोस्त आया उन सभिनी जी महिरबानी। ऐं असां जेका आहे पंहिंजी क़ौम खे ऐं पंहिंजे वतन जे उन हिलाली पुटनि खे अपील कंदासीं त 6 जून ते जेको बैरिया टाउन जेका धरणो आहे उन अंदरि वधि में वधि शरीक थी ऐं इहो साबुत कनि त क़ौम जेका आहे क़ौम परस्तनि सां गॾु आहे ऐं सिंधी मसइलनि ते हर वक़्तु क़ौम परस्तनि जो साथ ॾींदा। शहीद बशीर खान कुरैशी जे फर्ज़न सनान खान जी सालगिरह मल्हाई आहे, जंहिंजो असां उन सम्झूं था त असांजे चेयरमैन जो तसलसल आहे ऐं उन में उहा साॻी ख़ुशबू आहे जेका धरती ऐं पंहिंजी क़ौम जे लाइ जदोजहद जी शुरूआत करे चुको आहे। ऐं असां उन में बशीर खान जो हिकिड़ो रूप ॾिसूं था, असांखे उमेद आहे त हू पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम जी सिपह सालारी जेका आहे उनखे संभालींदो ऐं उन्हनि पंहिंजे वालिद साहब जे नक्शे क़दम ते हली करे पूरी क़ौम खे पैगाम ॾींदो त असांजो 6 डिसंबर ते जेको बैरिया टाउन के खिलाफ़ हिकिड़ो धरणो आहे उन में असां तव्हां पाण ॾिसंदो कि साबित कदम ईंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।